मूंखे सुभाणे हिक ॿिए मुंहिंजी ऑफिस मोकिलियो, मां पाण हिननि सां गॾु वेही करे जेको मुंहिंजो मसइलो मां हल थो करायां। मूं तव्हांजो हुते वेट बि कयो, पर तव्हां असां पुछा कई त DSP साहिबु हाणे अॼु कोन थो थी सघे, देरि सां अचे त अवेलेबल कोन्हे अॼु, त असां आयासीं थाणे ते, उते इहो ई चयो असां DSP साहिबु असां पंहिंजो कॉन्टेक्ट नंबर बि ॾेई आयासीं, तव्हां पुछी वठो पंहिंजे रीडर खां, असांखे कॉल करे असांजी दाऊं ॿुधे, असां हिकु दफ़ा ॿुधो, असां हिते ॿ माण्हू जेॾीमहिल ऑन द स्पॉट FIR लिखिजी वियो ओॾीमहिल गिरफ़्तार थिया, उन खां पोइ जेके नॉमिनेट आहिनि के गिरफ़्तार कोन्हनि। मूंखे इहो तव्हांखे बि ख़बर आहे, हुते अमरा पेश थिया उन खां पोइ तव्हांखे बि केस जी ख़बर पई, इन खां पहिरीं तव्हांखे केस बि जी ख़बर पई, ऐं उन खां पोइ तव्हां रेड जी ॻाल्हि पिया करो। हाणे तव्हां हीअं कयो, तव्हां हलो मूंसां गॾु थाणे ते, तव्हां हिकु कमु करे हलो, चार माण्हू पंहिंजा सुलझियल बची जेके आहिनि तव्हां हलूं था लिखियल पढ़ियल रोड पंहिंजूं पुलिस तावन करे न पंहिंजा चार पंज ज़िद छॾियो त रोड बंदि करण में वरी 5 मिंट लॻंदा, रोड हिते पियो आहे, जेकॾहिं तव्हांजो मसइलो हल नथो थिए, रोड बंदि करण तव्हां ॻाल्हियूं DSP साहिबु आयो आहे, SHO आयो आहे, सभु तव्हां सां गॾु हलो, पाण 5-8 माण्हू वठो, जेके तव्हांजूं ॻाल्हियूं आहिनि तव्हां साहिब अॻियां रखो, उन मसइले जो हल ॻाल्हियुनि जे ज़रिए निकिरंदो। रोड बंदि करण अरे बाबा उहो बि ॾिसो वेही करे सुकून सां हिते रोड बंदि थियण सां असांजे हिते बीहण सां हाणे अगरि तव्हां इहो कमु कंदा सही आहे न, पहिरीं कमु न थियो आहे, FIR थी 2-2 बाक़ी 6 ते FIR को बि हिन ते इशू कोन का कमु न थियो आहे, CDR थी आहे, न नंबर न ॿियो न ट्रेस कुझु बि न। कल्ह तव्हां मूंखे ठीकु आहे, मां वियुमि शाहपुर हुन टाइम ते हुते हिकिड़ो मसइलो हुयो, छो जो मुंहिंजे मथां थोरी ज़िम्मेदारी हूंदी आहे, 2-3 थाना 4-5 थाना आहिनि, मां निकिरी मूंखे रीडर फोन कई, मां यार भाउरनि खे सुभाणे घुराए, मूंखे अलाए शाम में 4 थी अलाए घणो टाइम थे वेट कंदे करे उन FIR ॾेई वियो मूंखे ॿुधायो। सर उते बि इहो चयो तव्हां पंहिंजी तरफ़ां इन्फॉर्मेशन कढो किथां तव्हांखे ॾस पतो मिले त असांखे ॿुधायो, असांखे पकी इन्फॉर्मेशन मिली, असां पंहिंजी पक कई, ठीकु आहे, असीं त उते रेड नथा करे सघूं, असां त इहो असांजो कमु न आहे, पुलिस जो कमु आहे, असांखे नफ़री खपे, असां आयासीं, ॿुधो सर, असां आयासीं, असांखे चयो वियो त असां SP साहिब खे परमिशन लिखंदासीं, ॿियो ॿिनि ॾींहंनि जी परमिशन खां पोइ असांखे 2 ॾींहंनि ताईं तव्हां सोचो थो छोकिरी अवेलेबल हूंदी 2 ॾींहंनि खां पोइ हुते उन्हनि खे 5 मिंट खपनि निकिरण लाइ। सर ॾिसो न बाबा 5-8 ॼणा तव्हां जेके सुलझियल आहियो, हलो न हाणे मोबाइल ॾियोसि गॾु कोन ॾिनी असांखे, अमरात निकिरी विया, चए थो सुबुह जो हाणे SP तव्हां हिते हली आया, तव्हां छा था चओ? पोइ हलंदासीं, तव्हां हलो थाने ते वेही करे सुकून सां ॻाल्हायूं था, तव्हां रोड बाक़ी तव्हां जिते चवंदो रेड कंदासीं, जिते चवंदो। गॾु या उन करे ॻाल्हि थो कयां, तव्हां छॾे ॾियो, तव्हां न त असांखे कमु त करणु ॾियो न। अॻ में मुंहिंजे नॉलेज में न हुई, मूंखे इहा ख़बर पई त मसइलो थियो आहे, मूंखे किथे बबू आहे छा आहे, इहा ख़बर पई। छोकिरी 12 सालनि जी मासूम नियाणी आहे सर, नकी मुलो नकी कोर्ट बेफारम NSC का सवा